पंहिंजावे ड्रामे जी धमाकेदार दिलचस्प ज़बरदस्त अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पिणनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त इंतहाई बेहतरीन ऐं धमाकेदार थियण वारा आहिनि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ही अव्हांजो ही पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स वग़ैरह दोस्तों मिलंदा रहंदा आहिनि। सिंधी नवनि पुराणनि जेका बि नवां ख़ासि जेका आहे ड्रामा ईंदा आहिनि सभ खां पहिरियां अपडेट्स सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल जा शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते तव्हांखे अपडेट्स मिलंदा आहिनि। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़ जीअं तव्हांजो घणो टाइम वेस्ट बि न थिए। दोस्तों ॿुधायो पियो वञे त हीउ ड्रामो पंहिंजावेरी कम से कम 150 खां 200 एपिसोड ताईं हलाइण जो इम्कानु आहे। ऐं हिन ड्रामे में जेका कुझु ॿिया अदाकार बि एंट्री हणण वारा आहिनि ऐं उन्हनि में मूंसां कोन हूंदो, कुझु ॿिनि अदाकारनि जिन हल्का फुल्का अदाकार इन में एंट्री अॻिते हली नए स्पेल में उन जी शूटिंग तव्हां ॾिसंदव तव्हांखे उहे शूटिंग में नज़र ईंदा। ऐं ॿियो दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त हाणे ड्रामो पीक ते पहुतल आहे। कहाणी ॾिसो न हाणे किथे वञी पुगी आहे तमामु जल्द जाकिर ख़ान खे सभु मालूमात मिली वेंदी त कहिड़ा ख़राब कहिड़ा ॿ नंबर कहिड़ा मुनाफ़िक़ माण्हू आहिनि। पोइ ड्रामे जो हिकु शौक़ु टुटी वेंदो।